या बनी आदम इम्मा यातियन्नकुम रुसुलुम मिनकुम यक़ुस्सून अलैकुम आयाती फमन इत्तक़ा व अस्लह फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वल्लज़ीन कज़्ज़बू बिआयातिना वस्तकबरू अन्हा उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब सलात शरीफ पढ़ो बा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इंतहाई इज़्ज़त वारा मुसलमान भाइरो, अल्लाह सुब्हानहु व तआला इंसान के दुनिया जे जहान में दुनिया जे नेमतुनि सां भरे पैदा कयो। हिन जे लाइ त इहो बानो अक़ुल ऐं सम्झ ऐं अल्लाह ताला जी हिन क़ुरान वारी तालीम जे ज़रिए पंहिंजे रब खे सुञाणे उन जो शुक्र अदा करे। छो त इंसान जे तबियत में आहे त जॾहिं बि उनखे केर बि माण्हू महिरबानीअ जे नज़र सां ॾिसंदो आहे त हे उनजो शुक्रियो ज़रूरु अदा कंदो आहे। केरु पाणी जो गिलास पीआरींदो तव्हां शुक्रियो चवंदव, को मानी जा बग़ैर खाराईंदव तव्हां शुक्रियो चवंदव, को तव्हांजा मुंझियल हुजो रस्तो तव्हांखे ॾसींदव तव्हां हुनजी महिरबानी शुक्रियो अदा कंदव। पोइ अल्लाह ताला जे अहसान ऐं महिरबानी जहिड़ी महिरबानी केरु कंदो? अल्लाह ताला हे जेको असांखे वजूद ॾिनो आहे अबा अहिड़ो केरु ॾींदो? रब साईं असांखे इन जो अहसास बि ॾियारियो आहे। अल्लाह ताला असांखे अबा पैदा कयो आहे, हिते साहु ॾिनो अथई। दुनिया में कंहिंखे ताक़त आहे जो मुंहुं खे को साहु विझे? अलाह खां सवा केरु न कंदो। वरी जेसिताईं जीअरा घुमूं था त अल्लाह ताला असांखे हथ पेर ॾिना आहिनि। अबा माण्हू जी टंग वढिजी पए दुनिया तक टंग न हणी सघंदी। माण्हू हिकिड़ो वीचारो माउ जे पेटऊं रूंडो पैदा थियो आहे, हथ कोन्हनि से, दुनिया उनखे हथ न ॾेई सघंदी। हिकिड़ो अंधो थी पियो आहे, दुनिया इनखे अखियूं न ॾेई सघंदी। हिकिड़ो ॿोड़ो थो ॼमे, उनखे दुनिया कन न ॾींदी। हिकिड़ो वीचारो गूंगो ॼाओ आहे, इनखे दुनिया ज़ुबान न ॾेई सघंदी। सम्झ में आयो त इहे शयूं अलाह जे कारखाने मां मिलंदियूं आहिनि। कंहिं वटि पैसा हुजनि, ॾोकड़ हुजनि, सोन हुजनि, हीरा जवाहिर हुजनि, दुनिया जो पूरीअ ते हुकुम हलाए, पर इन्हनि शयुनि जी मालिकी कोन्हे। इहा मालिकी अलाह वटि आहे। सम्झी वञो त तव्हां असां केतिरा बि ग़रीब हुजूं, मिसकीन हुजूं, झर जंग में था रहूं, असां वटि बंगला न हुजनि, असां वटि दुनिया जूं सहूलतूं न हुजनि, दुनिया जूं अयाशियूं न हुजनि, मिसकीनी हाल में गुज़ारियूं, पर रब ताला किरोड़नि जी नेमत सां त नवाज़े छॾियो आहे। अखियूं ॾिनई, कन ॾिनई, ज़ुबान ॾिनई, अकुल सम्झ ॾिनई, हथ पेर ॾिना अथई, औलाद ॾिनी अथई, बचड़ा ॾिना अथई। जहिड़ा बि आहियूं पंहिंजे ई हाल ते वण हेठों रुगो ॿाहिड़ी मथे हेठों ॾेई सुम्ही पवंदासीं त सुकून वारी निंड अलाह ॾिनी आहे। जे रब ताला कहीं बि हिकिड़ी शइ जे खसे रखी पाण वटि जो हुकुम जारी करे छॾे त दुनिया जी कंहिं ताक़त खे गुंजाइश न आहे जो उहा असांखे वठी ॾे। पोइ ॿुधायो त हाणे महिरबानी असांजे मथां कंहिंजी आहे? अल्लाह जी। तंहिंजे करे इन रब जो शुक्र अदा करिणो आहे। इहा तालीम अथव क़ुरान में, इहा तालीम सेखारी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला असांखे इन क़ुरान इन रसूल सोने जी इज़त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, इन जी पैरवी करण जी अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ो, इन इंसान खे हिन दुनिया जे जहान में अल्लाह ताला इम्तिहान ऐं आज़माइश जे लाइ मोकिलियो आहे त बंदा तोखे जेका ज़िंदगी ॾियां, इहे 4 ॾींहं ज़िंदगीअ जा हिते गुज़ारे पंहिंजे रब खे राज़ी करे तूं मोटी अचु त दुनिया में हिते तूं थोरी नेमतुनि ते ख़ुशि थींदे। हिते तोखे मानीअ जे गभे जे लाइ बि महिनत करणी पवंदी। हिते तोखे घर घाट जे लाइ बि अलाए केतिरा पापड़ वेलणा पवंदा, तॾहिं मस का लाचार जहिड़ी छतरी ठाहे बचा हेठों विहारबा। अल्लाह तो फरमाए त तूं मूंखे राज़ी कर। साईं कीअं राज़ी कयां? फरमाई त मां पंहिंजे काइनात जे वधीक इज़त वारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तुंहिंजो रहबर ऐं अॻुवाण करे मोकिलियो त मां। फरमाई त इहो मुंहिंजी महिरबानी अथई। अल्लाह वाक़ई तुंहिंजी महिरबानी आहे। असां चऊं था अल्हम्दुलिल्लाह, रब तुंहिंजो शुक्र आहे। फरमाई त मां इन पंहिंजे सुहिणे पैगम्बर खे पंहिंजो कलाम क़ुरान मजीद किताब ॾिनो त मां इन किताब में तुंहिंजे लाइ ॾस अथई। फरमाई त इन हादल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम, हे क़ुरान मजीद अहिड़ो ॾस ॾींदो आहे जो सफ़ा सिधो। वयुबशिरुल मोमिनीन, जेको हिन क़ुरान ते वेसाह करे सफ़ा
अखियूं बूटे क़ुर ते ईमान आणो आहे जीअं क़ुर चवे ईअं हक़ आहे जीअं क़ुर मनो करे त बसि उते काती वही वई न क़ुर जे हुकुम खां अॻिते वञिबो न पोइ वञिबो इन खे मोमिन चइबो आहे अलाह थो फरमाए त इन्हनि मोमिननि खे बिशारत थो ॾे त अन लहुम अजरन कबीरा बंदा हितां दुनिया में अखि बूट हिते त तूं ग़रीब आहे तोखे अमीर दुनियादार नथा लेखिन पर अलाह थो फरमाए त मां वटि तुंहिंजी वॾी इज़त आहे मिट तोखे क़ब्रिस्तान जे वारीअ में पूरे वेंदा फरमाई त मुंहिंजे क़ुर जी मुंहिंजे रसूल जी मुंहिंजे प्रोग्राम जी मुंहिंजे घर जी तो दुनिया में इज़त कई जी मुंहिंजा रब मां ग़रीबी हाल सां इज़त कई रब थो फरमाए त मां तुंहिंजे करीमीअ सां तुंहिंजे क़ब्र में तुंहिंजी इज़त कंदो अबा क़ब्र में ज़ाल कमी ईंदी ॿार कमी ईंदा अबो अमड़ दोस्त अहबाब इहे संगत सॼी जमात को बि कमु न ईंदो रब थो फरमाए त तूं मां सां सिधो थी त मां तोखे क़ब्र में कमु अचां तंहिंजे करे अबा हे मस्जिदियूं हे वाइज़ हे जलसा हे सभु इन जे लाइ आहिनि त असां माण्हू भुलियल आहियूं ॿियो बि ॿुधायांव थो मज़मून छो भुलिया आहियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जॾहिं पैदा पे कयो मलाइकनि खे ॿुधायईं त मां ख़लीफ़ो थो ज़मीन में पैदा कयां अबा ख़लीफ़ो हिते असां वटि पीर जो ॿुधिबो आहे साईं हे पीर साहिबु हे पीर जो ख़लीफ़ो उहो प्रोग्राम हलाईंदो जेको हुकुम पीर साहिबु कंदो वॾेरो उन जो पोयों साईं काराओ उहो काराओ उहे हुकुम जारी कंदो जेको वॾेरो साहिबु चवंदो सरदार जे पोयों मुक़दिम हूंदो मुक़दिम उहो कुझु हुकुम राज खे ॿुधाईंदो जेको सरदार साहिबु चवंदो अल्लाह ताला थो फरमाए त मां ज़मीन में ख़लीफ़ो थो पैदा कयां साईं ज़मीन ऐं आसमान में त तुंहिंजे ऐं हिन तुंहिंजी ज़मीन ऐं बादशाही में घणी दूरी आहे एतिरी जो हिन ज़मीन वारनि खे तुंहिंजी ज़ात नज़र नथी अचे फरमाई त नज़र न अचेनि पर नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद हिन साह जी रग खां मां वधीक वेझो आहियां हिननि खे पोइ रब बाक़ी हाणे फरमाई त बाक़ी हाणे मुंहिंजा थींदा तव्हां ॾे रसूल मुंहिंजी तालीम खणी ईंदा मुंहिंजी हिदायत खणी ईंदा पोइ जेको मुंहिंजो ख़ौफ़ रखंदो ऐं जेको सुधरी हलंदो अलाह थो वधे इहो न ॾिजे इहो मुंहिंजो माण्हू आहे बाक़ी जेको मुखालफ़त कंदो मुंहिंजे रसूल जी मुखालफ़त कंदो रसूल जा फर्मा बरदार मोमिन थींदा मोमिननि जी मुखालफ़त कंदो उन्हनि जो दग छॾे काफ़िरनि जे दग ते हलंदो अलाह थो फरमाए त इन सां असांजो वास्तो न आहे पोइ असांजो काविड़ जी इनखे ॾींदासीं धिको त काफ़िरनि वारी वाट वरिती अथई उन्हनि जी आख़िरी स्टेशन बि जहन्नम आहे त बेफ़रमान जी आख़िरी स्टेशन बि वञी जहन्नम थींदी अलाह असांखे जहन्नम खां बचाए इन आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण वारे ऐलान में शैतान बीठे ॾिठो त अल्लाह ताला पूरी ज़मीन तां मिटी जमा कराई आहे पोइ उन मिटीअ में पाणी मिलाए उनखे ॻोहे छॾे ॾिनो अथई उहा मिटी जीअं न गारो पके थियण जे लाइ रखंदा आहियूं उहो पको थी वियो अल्लाह थो फरमाए त मां इन में आदम जो बोतो ठाहींदुमि मिटीअ मां ऐं पोइ इन में रूह विझंदुमि पंहिंजे तरफ़ां फ़ैज़ा नफ़ख़्तु फ़ीहि मिन रूही मां पंहिंजे तरफ़ां जॾहिं उन में रूह विझंदुमि त मलाइको मुंहिंजो ख़लीफ़ो तमामु इज़त वारो आहे तव्हां सभु उन जे आॾो सजदो कजो ताज़ीम जो इबादत वारो सजदो न ताज़ीम जो पर ताज़ीम जे सजदे जी बि कंहिंखे मोकल न आहे जंहिंजी अलाह मोकल ॾे इहो हिकिड़े सजदे जी मोकल मिली हुई त मलाइक अलाह जे ख़लीफ़े आदम खे सजदो कर तव्हां असांखे कंहिंखे इजाज़त कान्हे जो पंहिंजे रब खां सवाइ असां कंहिंखे बि सजदो कयूं उहो केॾी बि हस्ती हुजे रब खां सवाइ ॿियो जेको बि आहे उनखे सजदो जाइज़ न आहे सजदो फ़क़ति हिकिड़े अलाह जे लाइ आहे जॾहिं अलाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो वरी मलाइकनि सां इल्म जो मुक़ाबिलो करायईं मलाइकनि खां पुछे त ॾियो आवाज़ हिननि शयुनि जा नाला ॿुधायो त मलाइकनि जेके ख़बर हुई त ॿुधायूं चईसीं बाक़ी असांखे ख़बर न आहे अल्लाह ताला तो फरमाए त अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा आदम खे अल्लाह ताला इल्मु सेखारियो तमामु घणो वॾो आदम खे चई त आदम अंबे हुंबे अस्माइम तूं त हिनखे ॿुधाए फलम्बा अंबा हुंबे अस्माइम वठी जो आदम खां जेको पुछनि आदम ॿुधाईंदो वञे जॾहिं ॿुधायूं चइनि सुभानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब तुंहिंजी ज़ात मथे आहे तो जेको असांखे सेखारियो आहे ओतिरो इल्मु आहे साईं तूं अलीम हकीम आहे असांखे तुंहिंजे इल्म सां कहिड़ो मुक़ाबिलो आहे अलाह तो फरमाए त हाणे आदम जो सजदो कयो सजदल मलाइकत कुल्लुहुम अजमऊन सभिनी मलाइकनि आदम जी ताज़ीम कई इल्ला इब्लीस उन वक़्तु शैतान जेको इब्लीस शैतान जो वॾो उहो बि मलाइकनि सां गॾु बीठो बेफ़रमानी कान कई हुई न अञा उनजे मथां लानत न पई तंहिंजे करे उहो उन्हनि सां गॾु बीठो जॾहिं जो सभिनीनि सजदो कयो त हिन सजदो कोन कयो अबा हीअ जमात असां वेठा आहियूं न हाणे सभु जो निमाज़ पढ़ूं त सभु सजदे में हलिया वेंदासीं हिकिड़ो माण्हू जो उभो बीठो हुजे त ज़ाहिर थी पवंदो न दादा सॼी जमात निमाज़ पढ़ी फिड़ा ने निमाज़ कान पढ़ी
साया जॾहिं ईअं शैतान जो ज़ाहिर थी बीठो, अलाह फरमाए छा आहे इब्लीस छा थियो, मां जो चयो मां सजदो कयो त छो न कई, छा तूं हिन खां भलो आहे या कूड़ी वॾाई कई अथई, चई न साईं मां भलो आहियां, हिन खे मिटीअ मां पैदा कयो अथई, मूंखे बाहि मां। अलाह थो फरमाए त जे मिटीअ मां पैदा हिन खे कयो आहे तॾहिं बि मां कयो आहे, जे बाहि मां तोखे पैदा कयो आहे तॾहिं बि मां कयो आहे। अलाह थो फरमाए त अमर अलाह जेके इज़त आहे या मिटीअ ऐं बाहि खे इज़त आहे, अमर अलाह जे अमर खे इज़त आहे। पर शैतान तोखे वॾी भुल थी वई आहे, इन अलैका लानत इला यौमिद्दीन, मुंहिंजे हुकुम न मञण जे ॾोह में क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत आहे। अबा अल्लाह ताला मलाइकनि खे हिकिड़े सजदे जो हुकुम कयो हो, जंहिं हुकुम में इब्लीस कोताही कई न मञई, ऐं उहो सजदो कंहिंखे हो, आदम अलैहिस्सलाम खे, इबादत जो बि न, रुगो ताज़ीम जो, इज़त जो सजदो। तॾहिं बि अल्लाह ताला इब्लीस जे हुकुम न मञण ते उनखे लानत करे छॾियईं। असांखे हुकुम फरमायो अथई त बानो मां तव्हांजे सुहिणे सरदार महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्श ते मेराज जे दौरान तव्हांजे लाइ सूखड़ी मोकिली अथमि। अब असां वटि हाजी ईंदा आहिनि मदीने ऐं मके मुकरम मां, त पोइ उतां खजूर बि खणी ईंदा आहिनि, खारकूं ऐं पाणी बि आणींदा आहिनि, पोइ हेतिरी ॾी खारक ॾींदो आहे, तॾहिं बि असां उहा अखियुनि ते रखी खाईंदा आहियूं, मदीने पाक जी आहे। पाणीअ जो ढुकड़ो ॾींदो आहे त उहो पीअंदा आहियूं, न चवंदा आहियूं त यार ॾिठो ई हाजी हिकिड़ो ढुक पाणी, भाई हिकिड़ो बि अल्हम्दुलिल्लाह गनीमत आहे, असांखे मके शरीफ़ जो ज़मज़म पाणी पीआरी। अलाह जे तरफ़ जो जेको बि हुकुम हूंदो सभु अखियुनि ते आहे। पोइ फरमाईं त मुंहिंजो महबूब अर्श ते मूंसां मेराज ऐं मुलाक़ात जे लाइ आयो आहे, पर जीअं त तव्हां बि मुंहिंजे महबूब सां मोहबत था करियो, उनजे मथां कलमो था पढ़ियो, उनजी उम्मत आहियो, तंहिंजे करे तव्हां बि मूंखे प्यार आहियो, तंहिंजे करे तव्हांजे लाइ बि मूं सूखड़ी थो मोकिलियां मेराज जी। हुते हबीब मुंहिंजी तारीफ़ कई आहे, मूंखे राज़ी कयो अथई, हाणे तव्हां ज़मीन ते मूंखे सजदो कंदव त मूंखे राज़ी कंदव। पोइ फरमाईं त निमाज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐलान कयो अस्सलातु मेराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिननि जो मेराज आहे। अज़ीज़ो, असां एॾे अज़ीम अल्लाह ताला जे तोहफ़े ऐं सूखड़ीअ खे छॾियो वेठा आहियूं। रांदियूं कंदासीं, होटलुनि ते वेहंदासीं, ज़मीनुनि जा कम कबा, दुकान हलाइबा, धंधा कबा, अलाए कहिड़ा कहिड़ा कम कबा, पर जेकॾहिं मुस्लमान खां रहंदो त वञी हिकिड़ो सजदो रहंदो, ऐं उहो सजदो जेके ताज़ीमी सजदे में शैतान जे मथां ज़िंदगी भर जे लाइ औलाद समेत लानत पई, उहो अलाह जे इबादत जो सजदो मुस्लमान छॾियो थो वञे, कहिड़ी ग़लती थो करे। अलाह साईं शाल असांखे इन सजदे करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन निमाज़ जो ताक़ीद कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त निमाज़ बान्हे जे इस्लाम ऐं कुफ़र जे विच में संदो अथव, जेको माण्हू ॼाणी वाणी हासिकारी निमाज़ छॾींदो उन कुफ़र कयो। तंहिंजे करे अज़ीज़ो, निमाज़ खे न छॾियूं कंहिं बि हालत में। नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजो अखियुनि जो ठार निमाज़ अथव। अज़ीज़ो, तव्हांखे हिकिड़ी ख़बर हुजे त उम्मत जा अमल सूमर ऐं ख़मीस जे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़े शरीफ़ में हाज़िर थींदा आहिनि। उम्मत जिथे बि जेके अमल कंदी आहे, उन्हनि जा मलाइक अल्लाह ताला जा सलातूं, उन्हनि जूं इबादतूं उहे खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारगाह में पेश कंदा आहिनि। पोइ जंहिं उम्मतीअ जी निमाज़ हूंदी त नबी सुहिणा ख़ुशि थींदा, ऐं पोइ जंहिंजी न हूंदी त ख़ुशि थींदा। एॾी ग़लती था कयूं असां निमाज़ छॾे, अज़म कयूं त इनशा अलाह असांखां अॻिते निमाज़ न वेंदी। असां कहूं असांजे ॿारनि बचनि घर वारनि खां निमाज़ न वेंदी। अलाह सां इनशा अलाह असांखे भलाई नसीब फरमाए। त इहा उतां जी सूखड़ी आहे, अलाह सुब्हानो ताला अचे ॾिनी एॾी वॾी शइ, ऐं पोइ उन में असांखे अलाह ताला 5 वक़्त निमाज़ फ़र्ज़ु करे ॾिनी। जॾहिं हिकिड़े ताज़ीमी सजदे ते अबा लानत थी मथां लॻे, माण्हू 5 वक़्त अलाह जे इबादत जो सजदो जेको क़ुर में हुकुम, जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेराज तो खणी आया, उहो जो मुस्लमान अलाह खे सजदो न करे, ॿुधाए त पोइ इहो कीअं बचंदो। तंहिंजे करे इहा सम्झाणी असांजे दिलि में अचे त निमाज़ खां सवाइ बचा न थींदो, निमाज़ लाज़मी पढ़णी आहे। अलाह फरमायो क़ुर में वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, पंहिंजे ॿारनि बच्चनि खे बि निमाज़ जो हुकुम कर, पाण बि उन ते मज़बूत थी बीह। ला नसअलुक रिज़्क़ा, अलाह तो फरमाए त निमाज़ ते असां कुझु नथा घुरूं, नहनु नरज़ुकुक, तूं पको निमाज़ी थी त बरकत वारो रिज़्क़ तोखे अलाह तो फरमाए त असां ॾींदासीं। अलाह शला असांखे निमाज़ नसीब फरमाए। सो अज़ीज़ो, शैतान खे
अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे करे लानत कई, चए तो मुंहिंजे आदम जी ताज़ीम कान कई तंहिंजे करे तुंहिंजे मथां क़यामत ताईं लानत आहे। चई चङो साईं जे मूंखे लानत थो करे त मूं बि आदम जे औलाद जे पोयों पवंदो मान, क़यामत ताईं मां हिननि सां जंग लड़ंदो रहंदुमि त तुंहिंजे हिदायत जे रस्ते ते हलंदे न ॾियानि। हिननि जे करे तूं मूं ते लानत कई आहे, मां बि हिननि खे पाण पंहिंजो साथी बणाए पाण सां गॾु जहन्नम में वठी वेंदोमांनि। अलाह फरमाए जेको मुंहिंजो चवणु वठंदो उहो तुंहिंजो न थींदो, जेको तुंहिंजो थींदो उहो मूंखे खपे ई न, तोसां गॾु जहन्नम में वेंदो। हाणे इहो फ़ैसिलो चिटो थी वियो। हाणे जेको माण्हू अलाह जे क़ुर खे न मञे, अलाह जे रसूल पाक सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरदार खे न मञे, उन जे अहकाम ऐं दीन खे न मञे, उन जे निमाज़ खे न मञे, उन जे शयुनि जो अदब एहतराम न करे, उन जे हुकुमनि जी बजा आवरी न करे, पंहिंजी ज़िंदगी दीन इस्लाम ऐं नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि जे सुन्नत ते न गुज़ारे, इहो शैतान ग्रुप में हलियो वियो। ऐं जेको अलाह जे रसूल जी ऐं अलाह जे क़ुर जी फर्माबरदारी कंदो उहो हिन पासे ॾांहुं हलियो आयो। अलाह असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फर्माबरदारी वारे पासे ॾे अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह फरमाए त मुंहिंजा महबूब तुंहिंजी इज़त मां वटि एॾी वॾी आहे, मयूं त रसूल फ़क़त अता अलाह, जंहिं तुंहिंजो चयो मञो न ईअं सम्झ त उन ॼण मुंहिंजो चयो मञी छॾियो। अलाह शाला असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी फर्माबरदारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिते अलाह सुब्हानहु व तआला सूरत आराफ़ जूं आयतूं तव्हां जालू पढ़ियूं आहिनि, उन में रब तो फरमाए त या बनी आदम, ए आदम जी औलाद, हीउ शैतान तव्हांजो दुश्मन अथव, हिन तव्हांखे हर पासे ॾांहुं बाज़ारियूं ख़्वाहिशूं शौक़ शिकार सिंगारे बीहारिया आहिनि, जीअं काथे न काथे माण्हू मन काथे थाॿो खाई ऐं मुंहिंजे कोड़कीअ में अचे पवे त मां पाण सां गॾु जहन्नम में वठी वञांसि। अलाह तो फरमाए जेको मुंहिंजे रसूल मुंहिंजे क़ुर मुंहिंजे हिदायत वारे रस्ते ते हलंदो उनखे शैतान कुझु न कंदो। जेको हींअर को चवे त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, अरबी अखर पर सिंधी अखर, ए मुंहिंजा रब मूं तोखां शैतान ज़ालिम खां पनाह थो वठां, रब मां तोसां पनाह थो वठां, मूंखे शैतान खां बचाइजांइ। अलाह तो फरमाए त शैतान सुवाल ई न आहे जो हिन जे मथां उपड़ी सघे। अलाह असांखे शैतान खां पनाह नसीब फरमाए। रब तो फरमाए त ए आदम जी औलाद, शैतान तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि कंदो, तव्हां ईअं न कजो। ए आदम जी औलाद, असां तव्हांजे मथां लिबास नाज़िल कयो आहे जेको तव्हांजी जिस्मनि खे ढके थो, तव्हांजे लाइ सूंहं सिंगार बि आहे। तक़वा ऐं परहेज़गारी वारो लिबास कजो, इन लिबास में आकड़ थींदी, इन लिबास में तकबुर वॾाई थींदो। अॻिते हली काफ़रनि ऐं शैतान जे चवण ते मुस्लमान पंहिंजो लिबास विञाईंदा, मर्द विञाईंदा, औरतूं विञाईंदियूं, नतीजतन त उन्हनि खे बेहिजाब बेलिबास ऐं नंगो करे शैतान नचाईंदो। ए आदम जी औलाद, तव्हां ॾाह थिजो, तव्हां शैतान जे चई में न वञिजो। अलाह क़ुर में सम्झाए थो, पर असां छो नथा सम्झूं? उनजो वजह इहो आहे जो अबा कहिड़ो मुस्लमान आहे जेको तर्जुमे सां थो क़ुर पढ़े? तमामु घटि, न हुजण जे बराबरि। हे क़िस्मती आहे को 12 महीने क़ुर जो सॾु थो थिए, या को जुमे में ईंदो हूंदो, सो बि जुमे में ॾिसंदो त माण्हुनि जूं कतारूं वेठियूं हूंदियूं। को चङो माण्हू हूंदो, पोइ बि चवंदो त ख़ुतबो शुरू थिए त पोइ हलूं था हली मुले जी नमाज़ त पढ़ूं पियूं, बाक़ी वाइज़ कोन ॿुधबो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं जुमे जी बांग, अलाह ताला फरमायो त इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसअऊ इला ज़िक्रिल्लाह। जुमे जॾहिं जीअं पहिरीं बांग अचे न, कमकार छॾे भॼो तयारी करे अलाह जे ज़िक्र ॾे, हली मस्जिद में वेहो, ज़िक्र कयो, क़ुर मजीद ॿुधो, नसीहत ॿुधो। पोइ फरमाईंदो जेको पहिरीं माण्हू अचे मस्जिद में दाख़िल थींदो जुमे जी निमाज़ जे लाइ, अलाह एतिरो अजुर ॾींदुसि जहिड़ो उठ ख़ैरात कयो हुजे। जेको ॿियो माण्हू अचे त ॼण ढगो ख़ैरात कयईं, जेको टियों अचे उन ॼण दुंबो ख़ैरात कयो, जेको चोथों अचे उन ॼण कुकड़ो ख़ैरात कयो। उन खां पोइ आने जेतिरो अजुर सभिनी जमातुनि जे लाइ मिली वेंदो आहे। तंहिंजे करे जेतिरो सवेल ईंदासीं जुमे ते, अॻ में अचे वेहबो, अलाह जो ज़िक्र कबो, सुनतूं पढ़बियूं, क़ुर मजीद जी तिलावत कबी, अलाह जो ज़िक्र वेही कबो, वरी नसीहत वाइज़ थींदो उहो ॿुधबो, जुमो पढ़बो। रब थो फरमाए त फ़ैज़ा क़ुज़ियत सलात फंतशिरू फ़िल अर्ज़, जॾहिं जुमे जी निमाज़ पूरी थी वञे, वञो बाबा वञी पंहिंजो कमकार कयो, टिड़ी पकड़ी वञो। वब्तग़ू मिन फ़ज़लिल्लाह, वञी अलाह जो फ़ज़ल तलाश कयो, अलाह तव्हां खां राज़ी थी वियो। अलाह शल असांखे जुमनि में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल जुमअतु इलल जुमअति कफ़ारतु लिमा बैनहुमा। माण्हू जो पोयों जुमो बि गुज़रियो, वरी ईंदड़ जुमो थो अचे, इन विच में खोड़ गफ़लतूं, खोड़ कोताहियूं, खोड़ असांखां कुसूर थी था वञनि। अबा असां पंहिंजे गुनाहनि खां बेख़बर आहियूं, न त गुनाह असांजे दम दम ते असांखां थी था वञनि। वॾो गुनाह त इहो आहे जो हिकु हिकु साह ते असां पंहिंजे रब खे यादि कंदा आहियूं,
न, इहो ई वॾो गुनाह माफ़ थियण जहिड़ो कोन्हे। पर फरमाईं त हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं तव्हां निमाज़ूं था पढ़ो, इहो तव्हांजे जुमनि जो कफ़ारो आहे। 5 वक़्ती निमाज़, हिकिड़ी निमाज़ मसलन फजर पढ़ीसीं, ॿिए पहिरीं पढ़ीसीं, वरी हाणे टे पहिरीं पढ़बी त विच जा गुनाह माफ़ थींदा। सांझी पढ़बी त टे पहिरीं खां सांझी जा गुनाह, वरी सांझी खां सोमाणी ताईं जा गुनाह, वरी सोमाणी खां सुबुह जा, सुबुह खां ॿिए पहिरीं जा, ईअं माफ़ थींदा ईंदा। वरी जुमो अञा वॾी ॻाल्हि त जुमे में वरी जुमे ताईं जा गुनाह माफ़ थी वेंदा। अलाह शाल असांखे निमाज़ुनि पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह ताला थो फरमाए त इहो तक़वा ऐं परहेज़गारी वारो लिबास भलो अथव, इहे अलाह जी निशानी अथव त जीअं माण्हू नसीहत वठनि। ए आदम जी औलाद, तव्हांखे शैतान फितने में न विझे। तव्हांजे अबे अमां आदम ऐं बीबी हवा अलैहिस्सलाम खे बि उन जन्नत मां कढरायो हुयो, उन्हनि खां उन्हनि जा जन्नती लिबास फुरायईं। रब थो फरमाए त इहो शैतान तव्हांजे घात में इंतज़ार में बीठो हूंदो आहे, तव्हां न ॾिसंदा आहियोसि, हो लिकी बीठो ॾिसंदो आहे। असां शैतान उन्हनि माण्हुनि जो दोस्त कयो आहे जेके मोमिन कोन्हनि हूंदा। पर जे तव्हां मोमिन थींदव, तव्हां अलाह ऐं अलाह जे रसूल सां दोस्ती रखंदा त शैतान जे दोस्ती खां बची वेंदव। अज़म कयूं त इनशा अलाह असांजी दोस्ती अलाह अलाह जे रसूल क़ुर ऐं क़ुर वारनि सां हूंदी इनशा अलाह। वैज़ा फ़ालू फ़ाहिशतन, अलाह तो वध शैतान जा दोस्त छा चवंदा आहिनि, जे गुनाह कंदा, बेहयाई कंदा, बुछड़ाई कंदा त इना वजदना वजदना आबाना अलैहा वजदना अलैहा आबाना, साईं असांजे अबे ॾाॾे जो तरीक़ो आहे। गुनाह बेहयायूं बुछड़ायूं, को चोरी थो करे चई असांजे अबे ॾाॾे जी किरत आहे, को कूड़ थो ॻाल्हाए चई त अबे ॾाॾे जी किरत आहे, को बेहयाई बुछड़ाई थो करे चए थो अबे ॾाॾे जी किरत आहे। अलाह थो फरमाए त अलाह बेहयाई जो इजाज़त ॾींदो आहे त माण्हू खे, जे तव्हांजा अबो ॾाॾा गुनाह जो कमु कनि त पोइ उहो चङाई थी वई। अबा जेकॾहिं कंहिंजो अबो कंहिंखे टूह पटे आणे ॾे, बाबा हे केतिरो अथई खा, पोइ उनजे चवण सां केतिरो थी वेंदो? पोइ अबो ॾाॾो जे गुनाह जी रस्म छॾे वञे त पोइ उहो गुनाह सवाबु थी वेंदो अबे ॾाॾे जी? न, अलाह तो फरमाए त चवेनि त अलाह ऐं अलाह जे रसूल जी फर्म बरदारी कयो, इहा तव्हांजे ईमान जी निशानी आहे। बाक़ी अबे ॾाॾो जेकॾहिं चङा हूंदा त चङा आहिनि, जे बुछड़ा आहिनि त बुछड़ा आहिनि। अबो ॾाॾो जेकॾहिं अबा तव्हांखे गुड़ जो ज़रो खणी ॾींदो त उहो मिठो हूंदो, पर जे अबो टूह खणी ईंदो त पोइ उहो मिठो छो थींदो? उहो त कौड़ो ई हूंदो न। जे गुनाह ॾिसींदो त गुनाह थींदो, जे चङाई ॾिसींदो त चङाई थींदो। अलाह चङाई करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। चई जॾहिं बेहयाई बुछड़ाई जो कमु कंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं अबे ॾाॾे खे इन तरीक़े ते ॾिठो हुयोसीं ऐं असांखे अलाह हुकुम कयो आहे। चवेनि त अलाह कॾहिं बि बेहयाई जो हुकुम न कंदो आहे। अबा इज़त वारो माण्हू पंहिंजे पीउ औलाद खे चवंदो त बेहयाई जो कमु कयो, रब थो फरमाए त मां त काइनात जो मालिक आहियां, पोइ मां कीअं कंहिंखे बेहयाई जो हुकुम कंदुमि? इहे कूड़ था हणनि। चओ त अलाह ताला कॾहिं बि बेहयाई जो हुकुम न कंदो आहे। अलाह ते अहिड़ो कूड़ था हणो जंहिंजो तव्हांखे इल्मु ई कोन्हे। चवेनि त रब हुकुम कयो आहे इंसाफ़ जो, अलाह हुकुम कयो आहे त पंहिंजा मुंहं सिधा करे मस्जिदुनि वटि निमाज़ पढ़ो, दुआऊं घुरंदा कयो पंहिंजे रब खां। जीअं अलाह पैदा कयो आहे, हिकिड़ो ॾींहुं थींदो मोटी वेंदो रब वटि। नंढड़ा ॿार जावा हा न बा, उहो बेवस हूंदो, वस वारो हूंदो, बेवस। रब थो फरमाए त वरी हिकिड़ो ॾींहुं थींदो क़बर मां निकिरंदव त ईअं बेवस हूंदव वॾा, पर तव्हांजो वस एतिरो हूंदो जीअं नंढड़े ॿार जो वस हुजे। तंहिंजे करे फरमाए त अहिड़े ॾींहं जो इंतज़ारु कयो, उन ॾींहुं अलाह जी संगत कमु ईंदव, अलाह जी दुश्मनी कमु न ईंदव। अलाह तो फरमाए जीअं तव्हांखे पैदा कयो ही मोटंदव, हिकिड़ो टोलो हूंदो हिदायत वारो, हिकिड़नि जे मथां गुमराही सची ईंदी। छो? जिन शैतान सां दोस्ती रखी हुई ऐं सम्झनि पिया त उहे सुधरियल आहिनि। अलाह तो फरमाए त शैतान जी दोस्ती ऐं सुधरियल ईअं कीअं थींदो आहे बा? जीअं ॿुधायोमांव त टूह मिठो इहो कीअं थींदो बाबा? सुवाल ई पैदा नथो थिए। अलाह तो फरमाए त शैतान कॾहिं बि माण्हू खे हिदायत ऐं सुधारे जो दगु न ॾींदो, बल्कि तबाही ऐं बर्बादी जो दगु ॾसींदो। या बनी आदम, ए आदम जी औलाद, ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिद, जॾहिं बि तव्हां निमाज़ जे लाइ अचो त ठही संभरी ईंदा कयो, जेका अलाह तौफ़ीक़ ॾे। मेरा कचेला न ईंदा कयो, अछा ओजरा थी, पाक साफ़ थी, वुज़ू करे ऐं पोइ अलाह जे घर अचो। कुलू वशरबू, खाओ बि पीओ बि, भला तुसरिफ़ू, पर फुज़ूल ख़र्ची न कजो, छो त फुज़ूल ख़र्ची वारनि सां अलाह मोहबत न कंदो आहे, उहे अलाह खे न वणंदा आहिनि। कुल मन हरम ज़ीनत अल्लाह, चवनि त रब ताला जेका तव्हांखे सूंहं सींगार ॾिनो आहे। अबा अलाह ताला असांजे लाइ लटा ख़ल कया, अलाह असांजे लाइ जाइनि जॻहियूं ठाहिण जो बंदोबस्तु कयो आहे। अलाह सुभाणे ताला असांखे पंहिंजे ठाह संवार जी इजाज़त ॾिनी आहे। पर त खाओ पीओ पायो, पर ॿिनि शयुनि खां बचिजो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो त फुज़ूल ख़र्ची न कजो, ॿियो खाधे पीते जाइ जॻह में आकड़ न कजो। अबा हिते हिन ॿारहाड़ी में जो अचे मां जाइ ठारायां ख़ासी सभिनी खां वॾो बंगलो, पोइ साईं घाटो हिते करे विया त मूं जहिड़ो केरु आहे हिन सॼे ॻोठ में? अलाह त ईअं
ईअं न कजांइ छो त जेका हीअ ख़ल्क़ आहे इहा समूरी ख़ल्क़ आहे तूं खणी भली कारून जेॾो सेठ थी वञे तॾहिं बि अलाह थो फरमाए त तोखे सिंग कोन फुटंदा तूं भली फिरौन जेॾो बादशाह थी वञ तॾहिं बि मुंहिंजे आॾो उहा ई हैसियत अथई मुंहिंजे आॾो ग़रीब फर्मा बरदार तोखां वधीक इज़त वारो आहे भली हेॾो मुक़ाबले में कारून ऐं फिरौन ॿई खणी अचो हो बादशाह हो दौलतमंद रब थो फरमाए हुनजी कख जेतिरी इज़त न आहे ग़रीब फर्मा बरदार मां वटि वॾी इज़त वारो आहे अलाह असांखे इज़त नसीब फरमाए चवें त अलाह ताला का बि सूंहं सिंगार हराम न कयो आहे खाधा पीता अलाह ताला तव्हांजे लाइ हिलाल कया आहिनि इहे मोमिननि जे लाइ दुनिया जे हयाती में आहिनि पर ख़ालिस हिते मोमिन बि खाए काफ़र बि खाए अब मानी हर को खाईंदो आहे न पाणी बि सभु पीए काफ़र बि पीए मुस्लमान बि पीए सुठो बि पीए बुछड़ो बि पीए नेक बि पीए बद बि पीए साधु बि पीए चोर बि पीए हर को खाए पीए अलाह थो फरमाए हीअ दुनिया जो दस्तरखानो आहे हिन में सभु को खाईंदो पर जॾहिं क़यामत थींदी रब थो फरमाए त पोइ मां मोमिननि खे ॾींदुमि ऐं काफ़रनि खे न ॾींदुमि हुते छो त उहो बदिले वारो ॾींहुं हूंदो अलाह ताला उन ॾींहुं असांखे इज़त वारी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए चवें त अलाह ताला हराम कई आहे बेहयाई जेका ज़ाहिर हुजे या ॻुझी हुजे बग़ावत नाहक़ अलाह सां शरीक करणु पोइ दुआउनि में सॾनि में सुलहनि में पंहिंजो बासुनि में न्याज़नि नज़रनि ऐं ख़ैरनि ऐं ख़ैरातनि में रब थो फरमाए त हिकिड़े रब खे वञिणो आहे उन खां सवाइ ॿिए कंहिंजो नालो न वठिणो आहे चवनि त अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो जंहिंजो अलाह को दलील नाज़िल न कयो आहे ऐं अलाह ताला ते अहिड़ियूं ॻाल्हियूं था हणो जंहिंजी तव्हांखे ख़बर कान्हे ईअं न कयो अलाह थो फरमाए त जंहिं माण्हू जो जॾहिं जेको वक़्तु ईंदो न दम अॻिते न दग पोइ थिए माण्हू अलाह जे हुकुम ते हलिया वेंदा ए आदम जी औलाद मुंहिंजा रसूल तव्हां वटि ईंदा तव्हांखे क़ुर पढ़ी ॿुधाईंदा जेको अलाह जो ख़ौफ़ रखंदो सुधरी वेंदो पोइ इहो न टिजे क़यामत को जो फरमाए त मुंहिंजो दोस्त आहे अबा मथे जो चढ़ी हलो दरिया जे पुल ते स्कूटर खे न जे कागज़ ई न हुजनि हमरा चयो यार हिन हलूं पुलिस बीठी आहे सां कागज़ कोन्हनि मुंहिंजे साइकिल खे चवंदो परवाह न कर सिपाही मुंहिंजो दोस्त आहे तूं टिनियूं ई न हलियो हले तूं असांखे पुछंदो ई न हिकिड़े सिपाही जे दोस्ती ते हलिया वेंदा आहियूं अलाह तो फरमाए त मां सां दोस्ती रखो पोइ टिजो ई न रखंदव त पोइ दुनिया में बि ज़िलत अथव क़बर तव्हांजी जहनम जी खॾ थी वेंदी माशर जे ॾींहुं मां तव्हांजी मालकी न कंदोमांव और नबी सुहिणो बि तव्हांजी मालकी न कंदो अबा हुन सां वफ़ा कबी त वफ़ा मिलंदी वफ़ा कबी त वफ़ा मिलंदी पर जे उन सां जफ़ा कबी ऐं उन सां बेवफ़ाई कबी पोइ अलाह फरमाईंदो त न मुंहिंजा सुहिणा हिननि तोखां पोइ दग मटाया हा तंहिंजे करे इहे तुंहिंजा न आहिनि इहे शैतान जा साथी अज़म कयो त इनशा अलाह असां नबी सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सचा ग़ुलाम थींदासीं ॾिसो था त मुस्लमाननि में केॾी बेहयाई अची वई आहे अलाह जे रसूल सुहिणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़त ऐं हुरमत ते था माण्हू ग़लति ॻाल्हाइनि अलाह जे शान में था माण्हू कसो ॻाल्हाइनि अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ऐं उन जे अहले बैत जे शान में था माण्हू नामुनासिब ॻाल्हाइनि इहो ईमान आहे अलाह थो फरमाए त न न न तव्हांजो ईमान कोन्हे तंहिंजे करे इन्हनि खां अलाह जो रसूल बि बेज़ार आहे मुस्लमानो असां बि अहिड़नि सभिनीनि खां बेज़ार आहियूं अलाह असां तुंहिंजे रसूल जा ग़ुलाम आहियूं असां तुंहिंजे हर दुश्मन तुंहिंजे रसूल जे दुश्मन खां असां बेज़ार आहियूं अलाह तो फरमाए त चवेनि त जेको मुंहिंजो ख़ौफ़ रखंदो सुधरी वेंदो पोइ इहो न ॾिजे न ॾुख करे बाक़ी जेके मुंहिंजे आयतुनि खे न मञींदा तकबुर ऐं वॾाई कंदा इहे जहनमी अथई हमेशह उन में रहंदा हिन खां वधीक केरु ज़ालिम आहे जो अलाह जे मथां कूड़ वेठो घड़े ऐं अलाह जूं आयतूं कूड़ियूं वेठो ॿुधाए रब थो फरमाए त इन्हनि खे लिखे जो हिसो लहंदो असांजा मलाइक जॾहिं हिननि जो साहु कढंदा पोइ चवंदा त ॾे अहवाल तव्हां काॾे पिया वहायो काॾे पिया छिकियो चवंदा यार असांखां ग़लती थी वई पोइ पाण ते शाहिदी ॾींदा त वाक़ई असांजो किरदारु काफ़रनि जहिड़ो हो अलाह फरमाईंदो त हलो जे काफ़र जो किरदारु हो त हाणे दुनिया ख़तमु थी वई तौबा जो दर कोन्हे हाणे तव्हांखे हली जिन्ननि ऐं शैताननि में जेके काफ़र ऐं बेफ़रमान हूंदा जहनम में उन्हनि सां गॾु वाड़ींदासीं जॾहिं बि हिकिड़ा ईंदा त ॿिया चवंदा अड़े तव्हां ते त लानत हुजे भेण तव्हां बि अचे वियो जॾहिं हुते सभु पहचंदा त पोइ हिक ॿिए खे चवंदा अड़े असां तव्हांजे करे गुमराह थियासीं चई छो असां तव्हांखे ॿाह खां वरितोसीं छा त गुमराह थियो तव्हां पंहिंजो पाण सीटीअ ते भॼंदा आहियो तव्हां पंहिंजो पाण गंदगी ऐं गुनाहनि में डुकंदा आहियो होॾे ॿिए पासे जो मस्जिद मां लाउड मां भांग पई अचे त तव्हां हुनखे कोन पिया वञो असां रुॻो चपटी वॼाई त भॻायो असां तव्हांखे ॿाह कोन वरितोसीं शैतानी बुछड़ो कंदो पंहिंजे ताबेदारनि खे अबा तंहिंजे करे शैतान जी ताबेदारी न कयूं बेहयायूं बुछड़ायूं ज़ाहिर ऐं गुझियूं हुजनि न कयूं हिकिड़ी वॾी ॻाल्हि अथव अबा हिकिड़ो अमल जेकॾहिं कंदव न त असांजा घराना सुधरी वेंदा पाण सुधरंदासीं 5 वक़्त निमाज़ सारी पढ़ो
ॿियो पंहिंजे नंढे नसुल बचनि खे क़ुर पढ़ायूं। हिकिड़े माण्हू हिमत कई आहे, हिकिड़े असांखे यादि आहे बा हिते हिकिड़ो मिटी जो दड़ो हूंदो हुओ। अॼु अल्हम्दुलिल्लाह अलाह जो घरु आहे, हेतिरा मुस्लमान अचे जमा थिया क़ुर मजीद ॿुधण जे लाइ। जिथे अलाह जे क़ुर जी मजलिस थींदी आहे, अलाह जा रहमत वारा मलाइका अचे जमा थींदा आहिनि, आसमान ताईं कुनूर करे बीहंदा आहिनि। पोइ रब पुछंदो त मलाइको काॾे वियो जॾहिं जलसो ख़तमु थियो? साईं तुंहिंजे ॿारनि ज़िक्र जी मजलिस कई, ॿुधण वियासीं। छा पिया चवनि? चवनि पिया त ओ अलाह तूं असां खां राज़ी थी वियो। असां बि चऊं रब तूं असां खां राज़ी थी वियो, अलाह असांखे पंहिंजी रज़ा वारी जाइ जन्नत ॾिजाए। फरमाए त मलाइको तव्हां शायदि हुजो त मां राज़ी थी वियो आहियां, छो त मुंहिंजे घर में वेही सुवाल पियो थिए। ऐं ॿियो फरमायो त ॿियो छा पिया चवनि? चवनि पिया त रब असां खां ग़ज़ब ॾमर ऐं जहन्नम माफ़ु कजांइ। फरमाए त मां हिननि को माफ़ु करे छॾियो। हाणे एॾो अलाह ताला जो सिरिश्तो थी वियो रहमत जो, तव्हांजे ॻोठ जे मथां अज़म कयो त हे मस्जिदियूं आबाद कंदासीं, बचनि खे क़ुर पढ़ाईंदासीं, दीन इस्लाम जी तालीम ॾींदासीं। अलाह सुब्हानो तआला असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब सुब्हानो तआला असांखे हिते कंहिं माण्हू सुवाल लिखियो आहे बा त माण्हू मैयत जे खट ते क़ुर पाक रखी ऐं उन खां इस्कात कराए बख़्शराईंदा आहिनि। मुंहिंजा अबा जेकॾहिं मैयत खे तव्हां ₹1,00,000 कर्ज़ु ईअं बख़्शे छॾियो त पोइ त ठीकु आहे, पोइ सोचींदासीं त अलाह बि बख़्शींदुसि। पर हिते असां उनखे रुपयो बि न बख़्शींदासीं त अलाह असांखे ॾियो, छो त अथसि पोयूं। इहो ग़लति कमु आहे। मां अर्ज़ु कयां त जेको कमु पाण खे करिणो आहे उहो ॿिए खां न थींदो। अलाह ताला फरमायो त जेसीं ताईं बानो ज़िंदा हा त अमल कंदो। मोए खां पोइ मां हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदुमि। माण्हू ज़िंदगी में पंहिंजे रब सां राज़ीअ नाले वारो रस्तो न रखे, फिटो पियो हुजे, मोए खां पोइ उन सां चङाई न थींदी। हदीस शरीफ़ में वाक़ियो अथव, कंहिं बि आलिम खां पुछंदो त इंशाअल्लाह तव्हांखे ईअं ॿुधाईंदा जीअं मां थो ॿुधायां। अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल हिकिड़ो माण्हू हूंदो हो मदीने शरीफ़ में, दिलि में खोट हूंदो हुअसि, दिलि सची न खोटी हुयसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं ॾिठई त अलाह ताला इस्लाम खे ताक़त ॾिनी आहे त मिड़ई नमूनो समूनो करे अचे, कलमो पढ़ी वेठो कतार में थी, पर अंदर में उहा ई बेईमानी। हो जी चवंदा आहिनि न अंदरि कारो कांव ॿाहिरि ॿोली हज जी, उहो तरीक़ो खणी कई। पोइ उन जो पुटु वरी ॼाओ अब्दुल्लाह, उहो बि अब्दुल्लाह, उहो वरी मोतबर माण्हू हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सचो परवानो, सफ़ा अहिड़ो जो ख़ालिस ख़ुदा जी कुदरत थी। इहो अब्दुल्लाह जेको कुराड़ो हो, अंदर जो किनो मुनाफ़िक़, उहो मरी वियो। अब्दुल्लाह जेको पुटु हो उन चयो साईं बाबे जी हाल जी तव्हांखे ख़बर आहे, अलाह जा रसूल फरमायो त पीउ आहे, तंहिंजे करे मां जेकॾहिं हिन जो जनाज़ो तयारु कयां त महिरबानी करे तव्हां निमाज़ पढ़ायोसि, तव्हां निमाज़ पढ़ंदो त चङाई थींदी। फरमायूं त ठीकु आहे, हल तयारु करे असां अचूं था। ॿियो त मूंखे पंहिंजो मुबारक पहिरियां ॾियो त मां अबे जो कफ़न कयां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ठीकु आहे। हज़रत उमर साईं चयो त साईं इन सॼी ज़िंदगी असांखे टांडा ॾिना आहिनि, तव्हांजी मुखालफ़त, दीन जी मुखालफ़त, इस्लाम जी मुखालफ़त, हाणे इन जी जनाज़ो तव्हां नमाज़ कीअं पढ़ंदव? फरमाए त उमर मूंखे अलाह मनो न कई आहे, तंहिंजे करे मां पढ़ंदो। चइजे अलाह चयो आहे त तूं 70 दफ़ा बि तौबा कर त न बख़्शींदोमांसि। चइजे मूंखे ख़बर हुजे न त मां 70 खां वधीक दफ़ा हिन जे लाइ तौबा कयां बख़्शबो त मां अदा कंदुमि, मां बख़्शराईंदुमि। पर अलाह खे पंहिंजे हबीब जे मथां सभिनीनि खां वधीक गैरत ईंदी आहे। मुंहिंजा भाइरो, मां तॾहिं थो चवांव त जेके अलाह जे रसूल जी गुस्ताखी था कनि, कॾहिं बि इन्हनि जा साथारी न थिजो ऐं कॾहिं बि इन्हनि सां दिलि थधी न रखिजो, छो त इन्हनि ते अलाह ॾमरियल आहे। असां कीअं राज़ी थींदासीं उन्हनि सां? गैर मुस्लिम हूंदा आहिनि न बा, मां तव्हांखे फ़तवा थो ॾियां त भील बागड़ी तव्हांजे ॻोठ में अचनि, उनखे मानी खाराईंदो सवाबु थींदो, छो त ग़रीब आहिनि, इंसान आहिनि। ठीकु आहे पंहिंजे मज़हब ते, पर असांजे नबीअ सोणे जी गुस्ताखी त नथा कनि न, क़ुर जी बेअदबी त नथा कनि न, मस्जिद जी बेअदबी त न कंदा आहिनि न। पोइ जेको मुस्लमान थी करे त पोइ त इन खां इहो भील बागड़ी हज़ार भलो, असां हुनखे खट ते भलीअ ते विहारे मानी खाराईंदासीं, सम्झंदासीं त हिनखे सवाबु आहे, हुनखे पाणी पीआरणु गुनाह आहे, छो त नबी सोणे जो क़तार आहे। पोइ मां वाक़ियो खे तव्हांखे तॾहिं थो ॿुधायां त तव्हां असांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहिजी वञे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हज़रत उमर अर्ज़ु कयो साईं न पढ़ायूंसि निमाज़, फरमायो त मां पढ़ाईंदुमि। हुज़ूर साईं विया निमाज़ पढ़ायूं, पंहिंजी मुबारक लिब बि हुनजे वात में विधो, जंहिंजे लॻाइण सां हज़रत अबू बकर जे ज़हर वारो नाग वारो ज़हर ख़तमु थी वियो, जंहिंजे लॻाइण सां हज़रत अली करमल्लाह वजहू जूं ख़ैबर वारे ॾींहुं अखियूं थियल हुयूं, ईअं विझण सां अखियूं साफ़ थी वियूं।
पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दफ़न करे मोटिया त अल्लाह पंहिंजे हबीब सोने खे ॿुधायो साईं तव्हां रहमतुल आलमीन आहियो, तव्हां पंहिंजो कमु करे वियो, पर असांजी कावड़ इन वक़्त ते एतिरी ई इन सॼी ज़िंदगी तव्हांखे न मञियो, जंहिं तोखे न मञियो आहे सोना मां हिनखे कीअं मञींदुसि। असां मलाइक मोकिलियासीं, उहो तव्हांजो मुबारक जुबो बि खणी आया, असां इहा लिब बि कजी थियव, हाणे मोचड़ा पियो खाए। हाणे ॿुधाए त जे असां अबा गुनाहनि में कारा लॻा पिया हुजूं ऐं जेकॾहिं पार्टीअ भत ते यार बख़्शिजी वञूं ऐं हिकिड़े क़ुर बख़्शाणी सां, पोइ त हे निमाज़ूं छा जी कांई मस्ती जूं छा कान, बसि रखी छॾियो क़ब्रिस्तान जे ॿाहिरि उन कोठी ठाराए छॾियो, उन मां टपाए आर पार कराए हल बाबा ज़िंदाबाद। ईअं न अथव मुंहिंजा अज़ीज़ो। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग ते वेंदा हुआ, काफ़िर तलवारूं खयूं बीठा आहिनि, हेॾो अधु जमात काफ़िरनि जे मुक़ाबले में बीठी आहे, अधु जमात नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिकिड़ी रकात निमाज़ जी थी पढ़े, वरी हे वञनि था जंग ते, वरी हो अचनि था हिकिड़ी रकात नबी सोने सां था पढ़नि। जंग जे हालत में जमात सां निमाज़, हिते असां न निमाज़ूं पढ़ूं, न क़ुर पढ़ूं, न दीन सां मोह ॾियूं, रुॻो मुला असांखे जो हीअं उफ़ करे था हलिया वञूं, यार एॾो सवलो दीन आहे, पोइ त वञी था खाइनि। पोइ हे मसीदियूं छा कयां, कीअं लोड़ छा कयां। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 27 जंगियूं छो कयूं पोइ, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ओहद जी जंग में अबा ताइफ़ विया आहिनि, तव्हां ॿुधो हूंदो आलमनि खां क़ुर ॿुधाईंदे उन्हनि खे पथर हया काफ़िरनि, खून वहियो जेको पेरनि मुबारकनि में जुती चंबड़ी वही, ॿुधी अथव इहा ॻाल्हि ताइफ़ जी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मके वारनि काफ़िरनि अबू जहल वारनि तंग कयो, नेठि हिजरत करे मदीने मुनव्वर आया, बदर में जंग थी, उते शिकस्त खाई विया, वरी पलव ते आया ओहद में लड़ण। उन ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथे मुबारक ते लोह जो टोकरो पियल हो, धकु लॻो, उन जा किनारा मथे में पइजी विया, लंद मुबारक शहीद थी वियो। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो खून मुबारक वहियो, ॿुधायो जेकॾहिं ईअं बख़्शिजी वञिबो त नबी सोने एतिरी तकलीफ़ूं छो कयूं। सॼी राति नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तहजुद था पढ़नि, पेर सुॼी था वञनि, त सहाबा था अर्ज़ु कनि साईं अल्लाह ताला तव्हांखे फरमायो त सा सोना मां त तोखे अॻियों पोयों गुनाहनि खां ढके छॾियो आहे, पोइ बि साईं तव्हां एॾी तकलीफ़ था कयो। चई मां इन रब जे शुक्र में सॼी राति बीहंदो आहियां, असां सजदो ई न ॾियूं ऐं पार्टीअ भत ते बख़्शिजी वञूं, यार अहिड़ो दीन सहूलियत पोइ दुनिया में काथे कोन्हे। मुंहिंजा अज़ीज़ो ईअं न अथव, कुल अमलू फसयरल्लाहु अमलकुम व रसूलुहु, अल्लाह ताला तो फरमाए त अमल कर, पोइ हिकिड़ो ॾींहुं थींदो तुंहिंजो किताब खोलींदासीं, अमल तुंहिंजो अल्लाह बि ॾिसंदो, रसूल बि ॾिसंदो। हा कमी कोताही हुजे असां में, उहो इक़रार बि हुजे साईं मुंहिंजा अमल कोताह आहिनि, अल्लाह मां पंहिंजे वस आ रखियां थो, खोट थी थिए त हाणे तोखे पारत थी। अल्लाह तो फरमाए त माना पेश पाउ तूं असां ठहंदासीं, पर जे अचु ई न तूं मुंहिंजे घर त पोइ तोसां कीअं ठहिबो। तंहिंजे करे बाबा अहिड़े क़िस्म जी सोच ऐं नज़रियो न हुजे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अमल कयो आहे असां उहो कंदासीं, जेको न कयो त उहो न कंदासीं। अल्लाह सभिनीनि खे ज़िंदगीअ में हिदायत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं ॿियो आहे त हीअ मस्जिद शरीफ़ आहे तव्हांजी, मस्जिद तमामु वॾी ॻाल्हि आहे, अल्लाह जो घर आहे। नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन बना बैतन लिल्लाह बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नत, जेको अल्लाह जो हे घर ठाहींदो अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में घर ठाहींदो। बाबा हीअ हिन हाल में आहे जो मां सम्झां थो ॿियो साल ॾिसंदा था अचूं, अलाए टियों साल त पलस्तर बि कोन थो थिए, दर दरियूं बि कोन था पवनि, गर्मियूं बि हुजनि थियूं, सर्दियूं बि हुजनि थियूं। बाबा माण्हू त अलाए छा छा पंहिंजे खाधे पीते ते, पंहिंजे जान वजूद ते वचन ते ख़र्च करे थो वञे, करे हिन मस्जिद जे लाइ कुझु कोशिशि कयो, छो त तव्हांजी मस्जिद आहे, तव्हांजे घर जी अल्लाह जो घर आहे, सभिनीनि जे लाइ रहमत जो ज़रियो आहे। अल्लाह ताला शाला असांजे हिन घरनि ऐं दरनि खे आबाद फरमाए। रब ताला हिन इदारे खे असां सभिनी जे लाइ हिदायत, दुनिया में भलाई, आख़िरत में नजात जो ज़रियो बणाए। रब साईं असांजे बचनि खे हिन ज़रिए क़ुर ऐं दीन जे तालीम सां नवाज़े। अल्लाह असां सभिनीनि ज़ालुनि ऐं मर्दनि खे, असांजे अमड़ियूं अदलियूं जेके घरनि में वेठियूं आहिनि, ॿार बच्चा नंढा वॾा सभिनीनि खे अल्लाह ताला असां जेके हाज़िर आहियूं असांखे निमाज़ी बणाए, जेके असांजे पोयों वेठा आहिनि अल्लाह उन्हनि सभिनीनि खे हिदायत नसीब फरमाए। रब ताला असांजो अचणु वेहणु क़बूल फरमाए। अल्लाह असांजे बीमारनि खे शफ़ा अता फरमाए, हेॾे औलादनि खे भली औलाद अता फरमाए, जेके वफ़ात करे विया आहिनि क़ब्रिस्तान वारनि जे क़ब्रुनि खे अल्लाह जन्नत जो बाग़ बणाए। रब साईं असांजूं दिलियूं हिदायत ते मज़बूत करे। अल्लाह जेसिताईं जीअरा हुजूं त ईमान ते हुजूं, ऐं जॾहिं आख़िरी पहर अचे त असांजे ज़ुबान ते कलमो जारी कराइजांइ। अल्लाह असांजे आलम इस्लाम में, फ़लस्तीन में, इराक़ में, अफ़गान में, यमन में, शाम में, मुख़्तलिफ़ जायुनि ते असांजा मुस्लमान भाइर अल्लाह तकलीफ़ जो शिकार आहिनि, उन्हनि जी मदद फरमाए, उनजे दुश्मन खे नेस्तो नाबूद कजांइ। अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जे ज़मीन ते अदम अमन ऐं इस्तेहकाम जारी कजांइ। रब तूं असांखे ॿिन्हिनि जहान जूं भलायूं नेकियूं नसीब कजांइ, गुनाहनि बेहूदगी ऐं पुछलाइण खां बचाइजांइ। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। व सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।